नाज़रीन, गुडू बैराज वटि पाणी वहकरनि में लाथ अचणु शुरू थी वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शहरबाज़ खोसो। जी शहरबाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दरियाखंड गुड्डू बैराज वटि मुसलसल 3 ॾींहंनि खां वठी वॾे बोड बरक़रार रहण बाद अॼु जेका आहिनि सो 12 बजे वारे रिपोर्ट में दरियाखंड गुड्डू बैराज वटि पाणी विकिरण में लाथ शुरू थी वई आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जा मथां विकिरा अॼु सुबुह सां 6,35,000 क्यूसेक रिकॉर्ड किया विया, जॾहिं त 12 बजे वारे रिपोर्टिंग में दरियाखंड गुड्डू बैराज वटि जेके पाणी जा विकिरा आहिनि उहे 6,24,000 क्यूसेक रिकॉर्ड किया विया आहिनि ऐं जेको पाणी जो हेठां विकिरो आहे उहो 5,94,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त ईंदड़ कुझु कलाकनि में वधीक पाणी सतह में लाथ जो इम्कान आहे। मां खे इहो ई ॿुधाईंदो वञा, दरियाखंड गुड्डू बैराज वटि मुसलसल 3 ॾींहंनि खां वठी वॾे दरिजे जी बोट डिक्लेयर हुई। उन सबबि जेका आहे सो कच्छ जा जेके इलाइक़ा हुया उहे मुकमल तौर पाणी जी लपेट में अची विया ऐं उते जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो फसल हुया उहे पिणु मुतासिर थिया। हाणे उते जेको आहे सो पाणी जो ज़ोर टुटी वियो आहे ऐं उते जेको बीठल पाणी हुयो उहो पिणु घटिजी वियो आहे। इन सां गॾोगॾु हाणे जेके आहिनि सो इहे पाणी जा वेकिरा आहिनि जेके गुड्डू बैराज मां लहनि था पिया, इहे सखर बैराज वटि ईंदड़ 24 कलाकनि दौरान वाध कंदा, जिथे सखर बैराज वटि हिन वक़्तु जेको आहे सो विचें दर्जे जी बोड हलंदड़ आहे। जिथे गुड्डू बैराज वारा वेकिरा पहुचंदा त उते जेको आहे सो वॾे दर्जे जी बोड डिक्लेयर थी सघे थी ऐं सखर बैराज खां थींदे इहे जेके पाणी जा वेकिरा आहिनि उहे कोटड़ी बैराज वटि पहुचंदा, जिथे कोटड़ी बैराज वटि हिन वक़्तु नंढी बोड डिक्लेयर थियल आहे ऐं उते कोटड़ी बैराज वटि बि 2 या 3 ॾींहंनि खां पोइ विचें दर्जे जी बोड डिक्लेयर थी सघे थी। जी शहरबाज़, तव्हांजी महिरबानी।